ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। SSP घोटकी मोहम्मद अनवर खे त्रासी हिदायतुनि ते दादलीगारी पुलिस कार्रवाई कई। SHO दादलीगारी मोहम्मद यासीन सोलंकीअ पारां मंशियात ऐं हथियारनि समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस पारां नज़ीर अहमद जिसकाणीअ खे बिगेड लाइसेंस्ड पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। जिन ते दादलीगारी पुलिस ॿी कार्रवाई कंदे जवाबदार मुनव्वर अलीअ खे कचे शराब समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस पारां 2 जवाबदारनि मथां दादलीगारी थाणे ते 2 धार केस दाख़िल करे छॾिया आहिनि। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त SSP घोटकी मोहम्मद अनवर खे त्रासी हिदायतुनि ते दादलीगारी पुलिस कार्रवाई कई आहे। SHO दादलीगारी मोहम्मद यासीन सोलंकीअ पारां मंशियात ऐं हथियारनि समेत 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस पारां नज़ीर अहमद जिसकाणीअ खे बिगेड लाइसेंस पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। जिन ते दादलीगारी पुलिस ॿी कार्रवाई कंदे जवाबदार मुनव्वर अलीअ खे कचे शराब समेत गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस पारां 2 जवाबदारनि मथां दादलीगारी थाणे ते 2 धार केस दाख़िल कया विया आहिनि।